अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरान टीवी न्यूज़ यहाँ सायरा ज़मी। सब खां पहिरीं हिक नज़र ख़ास ख़बरुनि ते। मुल्क अंदर कोरोना वायरस वेगे 38 मरीज़ फौत। गुज़रियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1097 नवां केस आहिनि। कोरोना वेगे फोतियनि जो अंग 22,108 ऐं मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग वधी 9,51,885 थी वियो। एनसीओसी मूजिबि केस मुस्बत अचण जी शरह 2.37% रही। फुलई भर पासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो अची न सघियो। उरड़ी वधीक हिक मासूम नींगर खां हयाती खसे वरिती। काज़ीपाड़े में 3 वरियनि जो अस्कर डूल उरड़ी वेघे फोत थी वियो। तालके में उरड़ी सबबि फोथियलनि जो अंग 47 थी वियो। केतिराई बीमारी में मुब्तला। सेहत खाते मासूम ॿारनि जूं हयातियूं बचाइण लाइ क़दम न खयो। कंदगोट जे दुरानी महर वारे कच्छ जे इलाइक़े में पुलिस जो धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन। पुलिस ऐं ॾोहारियनि विच में फायरिंग। रॉकेट लॉन्चर ऐं जदीद हथियारनि जो इस्तेमाल। पुलिस तरफ़ां ऑपरेशन दौरान हिक ॾोहारी खे मारण जी दावा। सांको वेझो नरली माइनर के आरडी 40 वटां 60 फुट घारो। कपह ऐं कमंद जो फसल पाणी हेठि अची वियो। आबादकारनि जो चवणु आहे त आपाशी अमले जी नाअहली सबबि घारो पियो आहे, जंहिं सबबि लखे रुपयनि जो नुक़सानु थियो।